ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 44 अध्याय जे आख़िरी भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी राजा कंस खे मृत्यु प्रदान कनि था। तंहिं खां पोइ उनखे वारनि खां घसींदो रंगभूम मां जमुना नदीअ जे किनारे ते वठी आयो। प्यारा भक्तों, मृत शरीर जे वार छिके खणी वञण जो कारण इहो हो त आकाशवाणीअ जे वक़्तु राजा कंस श्री श्याम सुंदर जी माउ यानी कि माता देवकीअ खे वारनि खां जले उनखे मारण जी इच्छा रखी हुई। तंहिं करे श्री श्याम सुंदर ईअं कयो। तंहिं खां पोइ राजा कंस जूं स्त्रियूं ऐं उन जूं भाॼायूं सभु उते रोईंदियूं आयूं ऐं उन खां पोइ श्री श्याम सुंदर ॾाढे ई निम्रता सां उन्हनि खे प्रणाम कयो ऐं राजा कंस ऐं उन्हनि जे ॿाहिरनि जो विधीअ मूजिबि अंतिम संस्कार कयो। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 45 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा उग्रसेन खे श्री कृष्ण जी जो राज गद्दीअ ते विहारण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं कंस ऐं ॿियनि जा लाशा जलाए सभई पंहिंजे पंहिंजे घर विया, तॾहिं श्री कृष्ण ऐं श्री बलदेव जी अक्रूर खे पाण सां वठी कैद खाने में वासुदेव ऐं देवकी पंहिंजे माता पिता वटि आया। जॾहिं माता ऐं पिता जूं हथकड़ियूं ऐं ज़ंजीरूं लाहे ॿिन्ही ॿाहिरनि पंहिंजा शीश संदनि चरणनि ते रखिया, तॾहिं देवकी रोई चयो, हे प्राण प्यारो, तव्हां 12 वर्य किथे रहिया? मां तव्हांखे कॾहिं बि हिंज में विहारे न खारायो आहे। श्री कृष्ण प्रेम में अची चयो, हे माता ऐं पिता, मां कहिड़ो अभागी तव्हां वटि पैदा थियसि जो मुंहिंजे वास्ते तव्हां केतिरा दुख सठा, पर उन में मुंहिंजो को बि अपराध न आहे, छो त जॾहिं खां तव्हां मूंखे गोकुल में नंद जे घर पहुचायो, तॾहिं खां मां परूस हुअसि, तंहिं करे मां तव्हां वटि न अची सघियसि। पर मूंखे हमेशह इहा ख्वाहिश हूंदी हुई त जंहिंजे पेट में 10 महीना रही मूं जनम वरितो, तंहिं मुंहिंजा बाल चरित्र कुझु बि न ॾिठा। जंहिं मुंहिंजे वास्ते हेॾा ॾुख ॾिठा, तंहिंजी का बि शेवा मूं खां न थी सघी। मूंखे तव्हांजी शेवा करण ऐं बाल चरित्र ॾेखारण वाजिबु हुआ। इहे सभु नंद यशोदा खे मिलिया। हे माता, जंहिं औलाद खां संदसि माइट दुख था पाइनि, सो औलाद ज़रूरु दुख थो भोगे। संसार में चङो पुरुष उनखे सम्झणु घुरिजे जो पंहिंजे माता ऐं पिता जी शेवा ऐं टहल दिलो जान सां करे थो। आदमीअ जो जनम पाए जेको पंहिंजे माता पिता गुरु ऐं वॾनि जी शेवा ऐं स्त्री ऐं औलाद जी पालना नथो करे, तंहिंजो लोक अथवा परलोक ॿई वञनि था। हे माता,
जे मां ब्रह्मा जेतिरी उमिरि पाए तव्हांजी शेवा करियां त बि अव्हां जे दुख जी आयूज़ जी बराबरी करे नथो सघां। तंहिं करे तव्हांजो दास थी इहा वेनती थो करियां त कृपया मुंहिंजो अपराध खिम्या करियो ऐं सभई सुख दुख पंहिंजनि कर्मनि जा फल ॼाणो। हे माता, हाणे तव्हां चिंता छॾे ख़ुशी कयो। तुंहिंजे हुकुम मञण वास्ते सुर्ग ऐं पाताल वञण खां बि न डिॼंदसि ऐं 8 ई सिद्धियूं 9 निधियूं तुंहिंजूं दासियूं बणी रहंदियूं। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी वासुदेव ऐं देवकीअ खे ज्ञान पैदा थियो, तॾहिं उन्हनि सम्झियो त हीउ असांजो पुटु न आहे बल्कि टिनी लोकनि जो मालिक आहे। हिन पंहिंजी मर्ज़ीअ सां पृथ्वीअ जे ॿार लाइण वास्ते अवतार वठी जेके बि कम कया आहिनि से आदमी कदाचित नथो करे सघे। ईअं सम्झी हू ॿई श्री कृष्ण भॻवान जी स्तुति करण लॻा, पर श्री कृष्ण जीअ खे अञा घणी लीला जगत में करणी हुई, तंहिं करे उन इहो ब्रह्म ज्ञान उन्हनि जो खसे वरितो। तॾहिं वासुदेव ऐं देवकीअ खेसि पंहिंजो पुटु ॼाणी हिंज में खणी प्यार करण लॻा। उन जो मथो चुमी अहिड़ा ख़ुशि थिया जो अॻूणा सभई दुख विसरी वयनि। हू श्याम ऐं बलराम खे वठी ॾाढी ख़ुशीअ मां पंहिंजे घर आया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।